नौशर अफरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो ठारू शबर सांगोड़ हाजी अमीर शाह जे रहवासियुनि जो मिल्कियत ते कब्ज़े ऐं मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज। चाचो गुलाम नबी ऐं सोटन असांजी मिल्कियत ते कब्ज़ो करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एसएसपी नौशर अफरोज नोटिस वठी तहफ़ुज़ ॾिनो वञे। ठारू शबर सांगोड़ हाजी अमीर शाह जे रहवासी पोरियत मोहम्मद असलम सोलंकी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो त हू कराची में खांगी कंपनी में मज़दूरी कंदो आहे। हिन ॿुधायो त चाचो गुलाम नबी सोलंकी ऐं संदसि पुटु ज़ीशान सोलंकी ऐं ॿिया संदन ज़ाती मिल्कियत ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं कल्ह ॼाणायल जवाबदार संदन घर में घिरी भाउ आमिर खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन ॿुधायो त हू ग़रीब मिस्किन आहे। संदसि चाचू ऐं सोट मिल्कियत ते कब्ज़ो करण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन आईजी CND शहीद बनजीराबाद एसएसपी नौशर अफरोज ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। चाचा असांखे ॾाढो परेशान करे रहिया आहिनि। असांजे ज़ाती प्लाट ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। चाचो असांजो गुलाम नबी ऐं उनजो पुटु ज़ीशान ऐं ॿियो उनजा साला हथियार खणी ऐं लोफर माण्हू वठी असांजे घर में जेको आहे त बदतमीज़ी करे रहिया आहिनि। असांजे उमिरि खे परेशान था कनि। घर में ॿियो केरु कोन हूंदो आहे। मां ड्यूटीअ ते हूंदो आहियां ऐं भाउ मुंहिंजो 2 महीना थिया हिते कराची हूंदो आहे। तंहिं करे जेको आहे पूरा केस था हिन ते पिया कनि ऐं जेको आहे त असांखे धमकियूं था ॾियनि त असां तव्हांखे माराईंदासीं ऐं असांजे ज़ाती प्लाटनि ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। नौशर अफरोज जे SP साहब खे मां अपील थो कयां त असां इंसाफ़ कयो वञे ऐं जेको आहे त असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चवंदा असांखे पैसो आहे असां तव्हांखे माराए छॾींदासीं। मुंहिंजे भाउ आमिर खे या मूंखे मुंहिंजे घर जे भाती कंहिंखे बि को नुक़सानु थिए त मुंहिंजा चाचा ज़िम्मेवार हूंदा ऐं चाचो गुलाम बि ज़िम्मेवार हूंदो आहे। महिरबानी करे इहो वीडियो रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्त सिर सरअंजाम थिए ऐं सोलंकी बिरादरी जा जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खे हथ ॿधी मारदो कयां त असां इंसाफ़ कयो वञे ऐं इन्हनि बदमाश माण्हुनि खे जेको आहे त हिदायत कई वञे।